अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जुंगशाई रिपोर्ट हुजूर अहमद बिरोई जुंगशाई जे कदीमी ऐं वॾे में वॾे ॻोठ सब्ज़ अली ख़ान बिरोई जे ख़िलाफ़ नाम निहाद साफ़ी वफ़ा अकरम अब्बासी पारां ॻोठ जी साख खे छीयूं रसाईंदड़ ख़बरूं हलाइण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ क़ौमुनि जे अॻवाननि समेत नौजवाननि बिरोई बिरादरी सां यकजहती तौरु जुंगशाई रेलवे स्टेशन खां रेलवे कढी एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई ऐं रैली शहर जे मुख़्तलिफ़ रूटनि तां गश्त कंदी प्रेस क्लब पहुती जिते धरणो हयो वियो। धरणे के अॻवाननि मास्टर अमीर बख्श पालारी मलिक नवाज़ जोखियो सिंधी वकास मुग़ल कामरेड जावेद बरोच मामा इमामदीन बिरोई एजाज़ अली बिरोई ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त वफ़ा अकरम अब्बासी गैर तस्दीक़ ख़बरूं हलाए न रुॻो ॻोठ सब्ज़ अली बिरोई खे बदनाम कियो आहे पर सॼे जुंगशाई जी अवाम जी दिलि आज़ारी कई आहे जंहिंजो खेसि हिसाब ॾियणो पवंदो। हिन लिफ़ाफ़ाई खे इहा ख़बर नाहे त अवाम जी ताक़त छा आहे। असां खेसि ॿुधाइणु चाहियूं था त पंहिंजो क़िबलो दुरुस्त करे असांजी बर्दाश्त जो इम्तिहान न वठे। ॿी सूरत में हर क़दम जो ज़िम्मेवार अकरम अब्बासी पाण हूंदो। जुंगशाई ऐं आसपास में रहंदड़ समूरियूं बिरादरियूं बिरोही बिरादरियुनि सां गॾु आहिनि। हिननि सेशन जज ठटो DIG हैदराबाद DC ठटो SSP ठटो इंफॉर्मेशन ऑफिसर ठटो ऐं ॿियनि खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर ते अताई साफ़ी वफ़ा अकरम अब्बासी जो सहाफ़त जो रिकॉर्ड मनसूख़ कयो वञे ऐं खेसि गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में ठटो कराची मेन शहर ते धरणो हयो वेंदो।